तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। खैरपुर ज़िले जे शहर रानीपुर में असगरिया ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान तरफ़ां मलौन सतार जमाली ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। रैली शहर जे मुखी बाज़ारनि मां थींदे शहर जे मेन चौक ते पई थी, जिते असगरिया जे मरकज़ी अॻवाननि दानेश्वर मुअज़्ज़म, गुलाम रज़ा जाफ़री, मरकज़ी सदर नसीम अब्बास, जनरल सेक्रेटरी कामरान रज़ा सुमरो ऐं ॿियनि मोतबर शख़्सियतनि ख़िताब कयो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त असांजी मुक़दस हस्तियुनि ख़िलाफ़ जेको बि ग़लति ॻाल्हाईंदो उनखे हरगिज़ माफ़ न कयो वेंदो। उन्हनि हुकूमत खे मुतालबो कंदे चयो त बद किरदार जानवर जी औलाद सतार जमाली खे केफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जे दायरे खे वधायो वेंदो। अज जो ही एहतजाज तहरीक करबला जे इनकलाबी कारकुनन तरफा अज जी ही एहतजाजी रैली करबला जे मुहाफ़िज़न जे तरफा हिक ही उनवान हेठि इन खुलियल आसमान तरफा कई वई आहे, कढी वई आहे रैली, जंहिंजो हिकु ही मुतालबो आहे त हिन दौर जे दुनिया खे ॿुधायो। असांखे ख़बर आहे हिन कम जे पोयों आल सऊद आहे, असांखे ख़बर आहे हिन कम जे पोयों बरतानी आहे, असांखे ख़बर आहे हिन जे पोयां अमेरिका जा नुमाइंदा, जिनकी रोटी हिन सां लॻियल आहे, जेके डॉलरनि ते जेके रियाल ते पलनि था। रिपोर्टर सजाद अली साजिदी, NTV न्यूज़, चुअल जमाली।